जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज खां इरशाद अली बालादी जी। करोड़ी बरसा ॻोठ निहाल खान बालादी वासी टैक्सी ड्राइवर पौड़ियत इंसाफ़ अली बालादी माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। ॿारनि बचनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो, वस वारनि खां मदद जी अपील। तफ़सील मूजिबि करोड़ी बरसा ॻोठ निहाल खान बालादी वासी टैक्सी ड्राइवर पौड़ियत इंसाफ़ अली बालादी गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे, जंहिं संदसि घर भातियुनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ माज़ूर पौड़ियत इंसाफ़ अली बालादी, रेशमा ख़ातून, सनम ख़ातून, सुभान अली, ज़वार, नज़र हुसैन बालादी, लाहौती मेहराब अली बालादी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घर जी भित किरण सबबि जंग भॼी पई हुई, जंहिं सबबि मां जंग खां माज़ूर बणिजी वियो आहियां, जॾहिं त कराची जे प्राइवेट अस्पताल में इलाज पिणु करायो आहे। डॉक्टरनि पारां जंग जी ढकणी लाइ मूंखां 1 लख रुपया वरिता हुया ऐं कुझु टाइम हलण खां पोइ वरी ॿीहर हालत साॻी थी वई आहे। मां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण लाइ टैक्सी हलाईंदो हुयुसि ऐं हाणे मां हलण फिरण खां लाचार बणियल आहियां। हुन चयो त कमाइण वारो कोई न आहे, घर हलाइण ॾुखियो थी वियो आहे, बच्चा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुन वधीक चयो त मुंहिंजे इलाज लाइ डॉक्टर 6 लख रुपया घुरी रहिया आहिनि ऐं मां पंहिंजे घर जो अल्लाह तलो खपाए छॾियो आहे। महांगियूं दवाऊं ऐं वॾो इलाज नथो कराए सघां, कोई सहारो न आहे, नंढड़ा बच्चा आहिनि, ईद वेझो आहे ऐं घर भातियुनि लाइ खाद खोराक जूं शयूं पिणु वठणियूं आहिनि। चूंडियल नुमाइंदनि समेत कोई बि हाल पुछण लाइ न आयो आहे। अध जे MP ऐं MNA बि मूं मिस्किनी जी सार न लधी आहे। उन वस वारनि बैरिस्टर शिराज शौकत राजपर, MPA मोहम्मद रफ़ीक बांबण, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील त संदसि सरकारी ख़र्च ते इलाज कराइण सां गॾोगॾु माली सहायता कई वञे।